आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला अलैह उन जी ज़ात खां केर वाक़िफ़ कोने। ओ जवान जह 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी आ। ओ इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला अलैह मुझे आका करीम जो दीवानो जै पांजे घरड़े में रहंदो आ बाद नमाज़ इशा ज़िक्र अज़कार जी महफ़िल कंदो आ। उन जे हेठों भर में पाड़े जे घर में हिकड़ो मोची रहंदो आ। केर गाला गाला केर मोची रहंदो आ। मोची जो कम केड़ो आ जो छिनलन खे जोड़ींदो। ये इश्क जो अड़ियों गालियों थे यकीन कर जो बस हाँ ठरी पवंदो। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाहि ताला अलैह जे दरबार में हिकड़ो मुरीद वडी मंजिल करे आयो पांजे मुर्शिदन करीमन ला। उन इलाके में कई चूजे के हुयूं ॾाढियूं मशहूर हुयूं। चइबो आ न दोस्त ॾे वञा तो पांजे इलाके जी सूखड़ी खणी वञा। दिल में ख्याल कई मुंहिंजा मुर्शिद करीम पांजी कॾहिं सेर ठाहींदा उन्हनि खे कैंचीअ जी ज़रूरत पवंदी। मुझे इलाके जूं कैंचियूं मशहूर हन मां पांजे करीम मुर्शिद ॾे उहा खणी थो वञा। कैंची खणी जेॾी महिल मुर्शिदन जे दरबार में तोहफ़तन पेश कई मुर्शिदन करीम कैंची ॾिसी क़बूल त कई पर अखिड़िन मां लुड़क भी वही आया। गुलाम हैरत में ओ मुझा सुना छाका बेअदबी थिया न बचा सोना मां त सिक मां हिक कैंची वठी आयो हां। असां जे इलाके जूं कैंचूं मशहूर हुयूं। मुर्शिदन करीमन जे अखिड़िन में लुड़क ॾिसी डप लगी वयो आ। मतां का बेअदबी थिया पाण फरमायो बच्चा न अहिड़ी ॻाल्हि नाहे। मुंहिंजा सुहिणा पोइ गम जा आसार छो पाण फरमायो बच्चा तूं कैंची वठी आयो आ पर जे कदे तू सुई वठी अची हाँ असा जी दिल ठरी पवे हाँ। मुरीद हैरत मां निहारण लगो किबला इन कैंची हिकड़ीअ में 100 खां 1000 सुयूं 500 सुयूं मिली वेंदियूं। सुईअ जी कहिड़ी क़ीमत आ पाण फरमायो बच्चा तुंहिंजी निगाह पैसनि जे मथां आ क़ीमत जे मथां आ असांजी निगाह किरदार जे मथां आ। तू कैंची खणी आयो आ कैंचीअ जो कम ठहियल खे ड्राहण हूंदो आ जेका सिधी हूंदी आ उन खे टुकड़ा टुकड़ा कैंची कंदी आ। असां जो कम ड्राहण नाहे पर जे सुई खणी अची हा सुई उहा हूंदी आ जेका टुकरन टुकरन खे गॾु करे सुहिणो बणाईंदी आ। औलिया अल्लाह जे ज़ात दे औलिया अल्लाह जे किरदार दे मुसलमान तसव्वुर तकर उन जो सोचूं केडियूं न अजीम हुयूं उन जा ख्याल केडा न अजीम हुया उन जो मकाम मर्तबो केडो न अजीम हुयो। त मां गाल पे के इमाम आज़म अबू हनीफा जे भर में केर रहंदो हो चो मोची इंतहाई गरीब हुयो। अचानक हो कहे आवारा मानुन जे दोस्ती में लगी वयो। आस्ते आस्ते हुन शराब पीअण शुरू कयो। जेडी मल शराब पीअंदो हो शराब पी अचे घर में ईंदो हो पोचे नाच गाना शुरू कंदो हो शोर शुरू कंदो हो। इमाम आज़म साईं जी इबादत में खलल जरूर पवंदो हो मगर कदे भी जुबान सां उन खे न मयार ॾिनो न छिड़ब ॾिनो। मौलवी जे घर जे भर में रुगी वॾी आवाज में डेक वॼाए त जुमे जॾहिं कीअं तो हेॾी फतवा जारी कराई। यह हकीकत है या न अदम बर्दाश्त न साहब जो मादो कोने गुजिया हेतरी फाटी थी पवे। अल्लाह जे आशिकन दे निहार मुझे मुस्तफा जे गुलामन दे निहार ओ किताबन ते नाज करण वारा पांजे पाण के वडो वडो उलामो समझण वारा ए गरीबन जे नढड़ी नढड़ी गाल ते फतो ॾियण वारा गरीब जे करे पुछ कुत्ते जो खाए ते हेडी फतवा पाण सजो कुतो हजम कयो वञे परवाह न आहे। खुदा जो खौफ कर। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला कदे मयार कान ॾिनी कदे भी उन के झिणक कान ॾिनी ओ पांजे कम सां हूंदो हुयो। इमाम आज़म अबू हनीफा सुनो पांजे इबादत में मस्त हूंदो हुयो। अजीब इत्तेफाक हिकड़ी रात आई हिन जो आवाज ॿुधण में कोन आयो।
हिन जो जेको नाटक कंदो हो कोन आयो लुड़कंदो हो मवाली माण्हू ख़बर अथव लुड़कंदो हो घर वारनि सां पछरी कंदो हो आवाज़ कोन आयो हिन जे आवाज़ न अचण जे करे अबू हनीफा जे अंदर में तड़प पैदा थी त अलाए वेचारो चाक अलाए बीमार इमाम आज़म अबू हनीफा जेड़े जवान सुबह जो इंतजार कयो जी सुबह थियो दरड़ो खड़काए उन जे घर जे भातन मां को निकतो इमाम आज़म अबू हनीफा पुछो दे खबर हे फकीर मोची कादे वयो आ आवाज कंदो हो अज आवाज कोन आयो आ घर वारनि नाज़ सां चयो साईं हाणे फिक्र न कयो इहो हमेशा आवाज़ बंदि करे छॾियो तो हाणे माफ़ कजो तव्हां जे इबादत में रुख़नो कोन पवंदो इमाम आज़म अबू हनीफा निहारे चयो मां त इन लाइ कोन आयो ॿुधायो छा मामिलो थियो आहे चयो साईं पुलिस में अॼु जे लफ़्ज़नि में चवां पुलिस में एनसी कटराए हिन खे होॾे पागल खाने मोकिलियो अथऊं हाणे तेसी कोन मोटंदो देसी सियाणो कोन थींदो असां बि तंग थी वियासीं माफ़ कजो तव्हां बि तंग थी विया हो हाणे असां बि निंड था कयूं तव्हां बि निंड कयो घर जा भाती निंड करण लगा इमाम आज़म हनीफा जागण लगो तवज्जह कर अल्लाह जे कामिलन जे निगाह जे मथा इमाम आज़म अबू हनीफा ओ ॾींहुं गुज़ारियो ओहा रात इबादत कंदे गुज़ारी इमाम आज़म अबू हनीफा ओ जवान हुयो जो वक्त जे हाकिम ॾे कोन वेंदो हो हाकिम पाण हली ईंदो हो हक जो इमाम इमाम आज़म अबू हनीफा सुबह जो निकरे तो वक्त जे हाकिम ॾे जीअं जो हाकिम ॾिठो त इमाम अबू हनीफा जहिड़ो जवान पियो चे उथी अॻिते इस्तक़बाल जे लायो जी मुंहिंजा साईं हुकुम फरमायो हुकुम कयो हा त मां हलियो अचां हा पाण फरमायो असांजो कमु हो असां पाण आया आहियूं किबला हुकुम कयो पाण फरमायो ॿुधो थो असांजे पाड़े जो हिकिड़ो गरीब मोची वेचारो आ उन जे माइटनि उन जी एप्लीकेशन कई आहे एनसी कटराई आहे शिकायत कई आहे उनखे तव्हां जेल में बंदि कयो आहे हा साईं ओ हीअं इमाम आज़म अबू हनीफा फरमायो जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल कयो त उनखे मुंहिंजे हवाले कयो याद रख मुसलमान जंहिं महबूब मुस्तफा जा दीवाना उन्हनि जे मथां जानियूं कुर्बान कन ज़मानतूं खणन जन जा घर जा भाती कढी छॾीन जन के घर जा भाती कढी छॾीन इमाम आज़म अबू हनीफा जहिड़ो जवान उन्हनि जी ज़मानत खणे हे सबूत ॾेई रहियो आहे जन जो कोई न हूंदो आहे मुंहिंजो मुस्तफा उन्हनि जो ज़ामिन हूंदो आहे याद रखी छड़ दोस्त इमाम आज़म अबू हनीफा वक्त जे हाकिम खे चयो जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल पवे त इहो मुंहिंजे हवाले कयो सेंतरीअ चयो क़िबला तव्हां तो जान कुर्बान पर ही त हीअं पाण फरमायो बस घणो न चओ ज़मानत मां तो खणा कंहिंखे तंग कोन कंदो वरी चवां निगाहे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी इमाम आज़म अबू हनीफा वेठो यकदम विया हलिया उनखे ॿुधायो त इमाम आज़म अबू हनीफा आयो आहे ॾकण लॻो त अलाए कहिड़ी सज़ा साईं ॾियारींदो जीअं आयो पाण शफ़क़त जो हथड़ो रखियो बचिड़ा तव्हांजी तबियत सही आहे रोई चवे थो हा मुंहिंजा साईं पाण फरमायो असां तुंहिंजी ज़मानत खई आहे असां सां गॾु हल पूरी तारीख खोले ॾिसो इमाम आज़म अबू हनीफा अॻियां उहो मोची शराबी पोयां रस्ते में किथे भी इमाम आज़म अबू हनीफा हिकिड़ो लफ़्ज़ भी उन सां कोन ॻाल्हायो उन जे दड़ा ॿई गॾु हुया पाण फरमायो तूं पंहिंजे घरड़े ॾे वञ ऐं पंहिंजे घरड़े ॾे थो वञा जेॾी महिल हू पंहिंजे घरड़े ॾे वियो इमाम आज़म अबू हनीफा जॾहिं राति थी आवाज कोन ॿुधो वरी ख्याल थियो शायद माइट वरी वञी छॾे आया इंतजार कयो ॿी रात थी इमाम आज़म अबू हनीफा इंतजार कयो
कयो मगर हुन जो आवाज कोन आयो। जियां जो सुबह थियो इमाम आजम अबू हनीफा के दिल में ख्याल आयो, होदा रब खां दुआ घुरी, मौला जहिड़ो आ तहिड़ो तुंहिंजो आ, दुनिया जी ज़मानत मूं खइया, आखिरत जी मौला तोखे मिड़ई पारता। मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारो आ, मुझे मुस्तफा के हर एक उम्मती प्यारो आ, त उन जे गुलामन के भी हर आशिक प्यारो आ। अजीजा ने मन बे दिहाड़े जी इमाम आजम अबू हनीफा दरड़ो खड़कायो, अज सबई घर जा भाती निंड पया हन, हे मुसल्लता रोंदो रोंदो लुड़को घंदो आयो, दरड़ो जो खोली त इमाम आजम अबू हनीफा बीठो आ। कदमन ते किरी पयो, इमाम आजम अबू हनीफा पुछो बचड़ा बी रात गुजरी वैया, तुझो आवाज बुधण में कोन आयो, मुझे दिल में ख्याल आयो खबर ना है तो सा वरी को मामलो थियो हुजे, इन जे ला आयो हां। रोई चवे तो सोहणा सोहणा अग में शराब जो नशो हुंदो हुयो, गाफिल कंदो हुयो, पर जह दी अखा दिल बर तो ज़मानत खइया, महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वयो आयो। ओ मुझा मिठड़ा महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वयो आ, दुनिया जा नशा सबई टुटी वया हन, हाणे बियो कुछ मज़ो को नथो दे, दिल चवे थी मुसल्ले ते वेठो जा, रुआ 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 ता त मुझो महबूब जे चवे त हाणे चुप कर मां तो मां राज़ी हां। इके जो कमाल आ मुसलमानो सोचो, औलिया अल्लाह जी तरबियत, औलिया अल्लाह जी निगाह, औलिया अल्लाह जी केतरियूं गालियूं करे, केतरियूं बुधाया, अञा भला हिकड़ी इमाम सोहणे जुनैद बगदादी जी भी बुधाया। मौजू निकरी आयो आ, मुझी नियत में कोन हो, इरादे में भी कोन हो। लाउड छो खराब थियो, हाणे पे थी मुखे खबर पई त लाउड खराब छो थियो। जे लाउड खराब न थे शायद ये इश्क अज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला